करोड़े रुपयनि जी बजट रखंदड़ डॉक्टर उत्फा सिविल अस्पताल कराची में इंतजामी नाअहली सबब हर रोज़ नवा मसला साम्हूं अचण लगा आहिनि। सिविल अस्पताल में 2 कलाकनि खां बिजली बंद पियल आहे। जनरेटर ख़राब हुजण सबब दाख़िल मरीज़नि जी हालत वधीक ख़राब थियण लगी आहे। ज़रियुनि मूजिब सिविल अस्पताल जे ख़राब पियल जनरेटर जे पेट्रोल जी मद में रक़म इस्तेमाल कई वञे थी, जॾहिं त अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्ड्स मां दाख़िल मरीज़ गर्मी में तड़पण लगा आहिनि। 2 कलाकनि मां ॿुधाइनि पिया 2 कलाकनि खां बिजली बंद आहे। कराची सिविल अस्पताल में इंतज़ामी ग़फ़लत साम्हूं आई आहे। 2 कलाकनि खां बिजली भी बंद आहे, जनरेटर भी ख़राब पियल आहे। करोड़े रुपयनि जी बजट रखंदड़ डॉक्टर उत्फा सिविल अस्पताल कराची में इंतजामी नाअहली सबब हर रोज़ नवा मसला साम्हूं अचण लगा आहिनि। जनरेटर ख़राब हुअण सबब दाख़िल मरीज़नि जी हालत वधीक ख़राब थियण लगी आहे। ॿुधाइनि पिया कराची सिविल अस्पताल में 2 कलाकनि खां बिजली बंद पियल आहे, जनरेटर ख़राब आहे। ॿुधाइनि पिया जनरेटर भी ख़राब पियल आहे। कराची सिविल अस्पताल में इंतज़ामी ग़फ़लत साम्हूं आई आहे। 2 कलाकनि खां बिजली बंद आहे, जॾहिं त जनरेटर भी ख़राब आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां शाहिद मीराणी। जी शाहिद मीराणी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? सिविल अस्पताल में 2 कलाकनि खां बिजली बंद पियल आहे, छा मामिलो आहे? नोटिस छो न वरितो वञे? जी बिल्कुल, कराची जी ॿियो नंबर वॾी अस्पताल आहे डॉक्टर रुतफा सिविल अस्पताल। उनमें इंतजामी ग़फ़लत जो हिकिड़ो मामलो साम्हूं आयो आहे। गुज़िरियल 2 कलाकनि खां वठी सिविल अस्पताल कराची में बिजली बंद आहे, जॾहिं त अस्पताल में पियल जेको हैवी जनरेटर आहे उहो बि ख़राब पियल आहे। करोड़नि रुपयनि जी बजट रखंदड़ डॉक्टर रुतफा सिविल अस्पताल कराची में इंतजामी नाअहली सबब हर रोज़ नवा मसला जेके आहिनि उहे साम्हूं अची रहिया आहिनि। सिविल अस्पताल में गुज़िरियल 2 कलाकनि खां वठी बिजली बंद हुजण जे करे सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि में थोरे एमरजेंसी में बिजली जेका आहे उहा बंदि आहे, जंहिंजे करे उते दाख़िल जेके मरीज़ आहिनि या एमरजेंसी जे लाइ जेके मरीज़ अचनि पिया उन्हनि जी हालत इंतिहाई ख़राब थी वई आहे। सिविल अस्पताल जे ज़रियनि जो इहो चवणु आहे त अस्पताल जो जेको जनरेटर आहे उनजे पेट्रोल जी मद में बि हर महीने वॾी रक़म जेका आहे उहा इस्तेमालु कई वञे थी, पर जनरेटर जेको आहे उहो ख़राब पियल आहे। सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि में दाख़िल जेके मरीज़ आहिनि उन्हनि जी हालत इंतिहाई ख़राब थी वई आहे। जी बिल्कुल, मरीज़नि जी त हालत ख़राब थींदी हूंदी। शायद मीराणी, इहो ॿुधाइजो त डॉक्टर्स भी त मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे? डॉक्टर्स जो अमलो भी त मौजूदु हूंदो आहे? जी बिल्कुल, अस्पताल जी इंतज़ामिया सां असां राब्ते जी कोशिशि कई आहे, पर MS खे बार बार फ़ोन करण जे बावजूदि उनजो को मौक़िफ़ जेको आहे उहो साम्हूं न अची सघियो आहे। जॾहिं त सिविल अस्पताल में दाख़िल जेके मरीज़ आहिनि उन्हनि सां असांजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त अस्पताल में 2 कलाकनि खां वठी बिजली बंदि आहे, जंहिंजे करे हूअ MS जी ऑफिस में या ॿियूं जेके लाॻापियल उते अख़्तियारियूं आहिनि इंतज़ामिया जूं उन्हनि सां उन्हनि राब्ते जी कोशिशि कई आहे। उन्हनि खे इहो आगाह बि कयो वियो आहे, पर हिन वक़्त ताईं को बि तदारक न थियो आहे, जंहिंजे करे 2 कलाकनि खां वठी न बिजली ठही सघी आहे, न अस्पताल जो ख़राब पियल जेको जनरेटर आहे उहो ठाहे करे बिजली बहाल कई वई आहे। जी